मुझे वज़ीर पुट खे 1.5 महीनो थियो आहे जेको अगवा थी वियो आहे त मूंखे माना 30 लख बुक पूरो अथनि त उहो अञा मूंखो नथो थी सघे। मां पिना थी, मुंहिंजो वॾो पुटु इहो ई आहे कमाइण वारो, ॿियो केरु बि न आहे। रहंदो मूंखे धमकाईंदा 30 लख न ॾींदे पुटु मारींदासीं। पुलिस ॾे मां वई आहियां, हाई कोर्ट में केस विधो आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां आहियां मौलाना थेबो। कोटड़ी कंपनी भरिसां ॻोठ अलावरा सोलंकीअ मां अगवा थी वियल शागिर्द बाज़ियाब न थियो। अमड़ जो प्रेस क्लब कोटड़ी कबीर में पुलिस ख़िलाफ़ एहजाजी मुज़ाहिरो ऐं बाज़ियाबीअ जो मुतालबो। उन सिलसिले में मुस्मात हसीना सोलंकीअ जो चवणु हो त मुंहिंजो पुटु फर्स्ट ईयर जो शागिर्द वज़ीर अली सोलंकीअ खे धाड़ियल अगवा करे शिकारपुर तरफ़ खणी विया आहिनि, जंहिंखे 1.5 महीनो थी वियो आहे, पर पुलिस केस खे धाड़ियलनि जे क़ैद मां बाज़ियाब न करे सघी आहे। जॾहिं त हथियारबंद धाड़ियल 30 लख रुपया भुङ घुरी रहिया आहिनि, पर असां मिसकीन आहियूं, हिकु वेले लाइ परेशान आहियूं त पैसा किथां ॾींदासीं। हिन वधीक ॿाहूं ॿधी ऐं रोई चयो त वाक़िए सबबु असांजे घर में कोराम वारी सूरत हाल आहे, पर पुलिस असांजी का बि मदद न पई करे। हिन जी सिंध DIG सखर, SSP नौशर फिरोज़ ऐं SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त बचड़े वज़ीर अलीअ खे बाज़ियाब कराए परेशानी ख़तमु कई वञे। मौलाना थेबो, इबरत न्यूज़ रिपोर्टर, कोटड़ी कबीर।